नाज़रीन, मीरपुर बठोरो में राइस मिल इंतजामिया पारां अटे में मिलावट करण खिलाफ शेरन एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। सिजावल हैदराबाद रोड ते कायम अशोक राइस मिल में अटे में मिलावट करण खिलाफ शेरन अकबर खास कैली, हाजी ज़ौर मुर्तज़ा भुरगड़ी ऐं ॿियनि जी अॻवानी में राइस मिल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सेठ अशोक कुमार कारखाने में पथरियनि ऐं कीड़नि मारो पुराणो गैर मयारी ॾारो घुराए उन में ॻाढ़ो रंग ऐं केमिकल मिलाए अटो पिसाई करे हिते ॻाढ़ो अटो फ़ी किलो 80 रुपया विकिरो करे इंसाननि खे खाराए रहियो आहे, जेको अटो न पर ज़हर आहे। हुननि चयो त असां ॾारे सां भरिजी आयल ट्रक ॾिसी उन जो घेरो करे ट्रक झले पुलिस खे इतलाह कयो। मीरपुर बठोरो पुलिस मौक़े ते पहुची राइस मिल खे सील करे अटे में मिलावट कंदड़ ॿिनि ॼणनि अशोक कुमार ऐं सुनील कुमार खे गिरफ़्तार करे थाणे ते वठी वई। राब्तो करण ते थाणे जे वॾे मुंशी मुश्ताक कच्छी ॿुधायो त असां आवाम जी शिकायतुनि ते पहुची मौक़े तां गैर मयारी ॾारे सां भरियल 2 ट्रकूं तहवील में वरितियूं आहिनि, जिन में वाक़ई पथरियूं ऐं बसरनि जो ॿिज गॾियल आहे। ॾारो इंतिहाई पुराणो आहे, जेको इंसाननि जे खाइण जे क़ाबिल नाहे। हुननि ॿुधायो त असां फ़ौरन कार्रवाई करे 2 ॼणनि अशोक कुमार ऐं सुनील कुमार खे गिरफ़्तार करे राइस मिल खे सील करे 2 धारदार केस दाख़िल करे छॾिया आहिनि।